अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां सौरभ सूमरो ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो एवॉर्ड कहाणी। अॼु जेको एवॉर्ड आहे तव्हां ॾिसी रहिया आहियो साम्हूं, हिन में हिते बि तव्हां ॾिसंदा हूंदव त सिंधी एसोसिएशन ऑफ यूएई जो लोगो लॻियल आहे। 2021 में जेको एवॉर्ड शो थियो हुयो, 2020 में न थी सघियो हुयो, कोविड जे करे पाबंदी हुई जिते किथे पूरी दुनिया में। 2021 जे डिसंबर में जेको हीउ शो थियो, हिन जी बि वॾी कहाणियूं निकिरियूं। ऐं थोरो मसइलो थी वियो डेट जे हिसाब सां। पहिरियां चयूं त 6 डिसंबर थींदो, पोइ 13 डिसंबर, पोइ वरी ईअं कंदे कंदे 23 डिसंबर ते अची करे हीउ शो असां हुते कयोसीं। 2021 जे 23 डिसंबर ते ॾाढी सुठी टीम हितां गॾु हलिया सभई। अहमद मुगल, उस्ताद रजीब फ़क़ीर ऐं उनखां अलावा मुसवर लाशारी जेको असां सां गॾु हलियो फस्ट टाइम, उहो बि हुते कॉमेडी में असां सां गॾु हुयो। असांजी कॉमेडी एंट्री हुई, बख्शन मेहराणी साहिबु हुते कंपेयरिंग में हुयो। उन वॾी ॻाल्हि असांजी हिन दफ़े इहो थियो जो दुबई एक्सपो लॻियल हुयो हिन दफ़े न 2021 में। 2020 में थियणो हुयो पर कोविड जे करे न थी सघियो, इन करे नालो हुनजो दुबई एक्सपो 2020 रखियो वियो हुयो, पर थियो उहो 2021 में। असांजी इहा ख़ुशनसीबी जो असांजो शो जेको थियो कल्चरल शो, उहो बि हिननि ॾींहंनि में थियो। उते बि चकर हणी आयासीं। असांजे इसाक़ सूमरो साहिबु ॾाढो सुठो दोस्त आहे, आवाज़ टीवी जो रिपोर्टर आहे दुबई जो, ऐं ॾाढो प्यारो माण्हू। रहियासीं बि उन वटि वञी। पहिरियां त 2 ॾींहं 3 ॾींहं जेके असां सिंधी एसोसिएशन ऑफ यूएई वारनि जा महिमान हुयासीं, शो उन्हनि जो हुयो। पोइ शो खां पोइ जेको असां 3-4 ॾींहं हुते रहियासीं, त हुते असांजो प्यारो दोस्त इसाक़ सूमरो, उन सां गॾु हुयासीं। ॾाढो हुननि घुमायो ऐं विलेज बि वियासीं, दुबई विलेज जेको त वॾो ज़बरदस्त हिकिड़ो। उते बि ॾाढा सुठा डेली हुते शोज़ हलंदा रहंदा आहिनि मुख़्तलिफ़। उते वियासीं, वरी पोइ दुबई एक्सपो वठी वियो असांखे। हीउ जेको मूंखे कार्ड तव्हां ॾिसी रहिया आहियो, हीउ मुंहिंजो भाउ बि आहे जीअं त मेंबर सिंधी एसोसिएशन ऑफ यूएई जो। हीउ कार्ड उते हिनखे हथ में हुया। ऐं उते वरी बाक़ाइदे जीअं मां तव्हांखे पहिरियां ॿुधायो हुयो त हर शइ जो उते कानून आहे, ऐं उते कार्ड ई ठाहींदा आहिनि। आर्टिस्ट जो हीउ कार्ड आहे, जेके बि उते टैलेंट हूंदो आहे, आर्टिस्ट ईंदा आहिनि परफॉर्म करणु, उन्हनि खे हीउ कार्ड हूंदो आहे। जीअं ॿाहिरि हू घुमंदा रहनि हॉल में त उन्हनि खे कोई रोके वग़ैरह न, उन्हनि जे लाइ शनाख़्त लाइ हीउ कार्ड हिननि ठारायो हुयो सिंधी एसोसिएशन ऑफ यूएई वारनि। ऐं वरी ईअं जेके मेंबर आहिनि या ऑर्गेनाइज़र आहिनि, सभिनी जा कार्ड हूंदा आहिनि। भली एसोसिएशन जो चेयरमैन छो न हुजे, या चीफ कोऑर्डिनेटर हुजे, चीफ ऑर्गेनाइज़र हुजे, उनखे बि चीफ ऑर्गेनाइज़र जो कार्ड लॻियल हूंदो। इहो उते कानून आहे बाक़ाइदे। त हीउ एवॉर्ड शो बि ॾाढो ज़बरदस्त थियो। एवॉर्ड शो त चवां, म्यूज़िकल शो बि ॾाढो सुठो थियो। उनखां पोइ आख़िर में ही एवॉर्ड्स बि विरहाया विया। ऐं हिन दफ़े इहो थियो जो यूएई जी 50 साला सालगिरह बि हुई 2021 में। उहा बि उन्हनि मलाही दोस्तनि हुते सुठी शो चवंदा आहिनि, जिते जहिड़ो देश तहिड़ो वेस, जीअं देश में रहिजे उन सां सचो थी रहिजे उन धरतीअ सां। सो हिननि दोस्तनि सिंध जो ॾियारो त मल्हाईंदा आहिनि हर साल, पर हिन दफ़े वरी हिननि 50 साला जेका सालगिरह हुई यूएई खे गॾु करण जी, उहा बि उन्हनि ॾियारो मल्हायो। वॾो केक ठारायो हुयऊं, यूएई जो झंडो हुयो उन ते, ऐं उहो केक बि उते खाधोसीं असां बैक स्टेज। ॾाढा सुठा सुठा हुते महिमान बि आयल हुया। दीदी आशा चांद बि हुते आई पुठियां ग्रीन रूम में असां सां मिलणु। दादा राम पंजवाणी साहिबु आयो, उनजो स्टेज ते नालो बि खयोंसीं, ऐं असांजे स्किट में हुयो हिकिड़ो। मुसवर लाशारी आख़िर में फासी पियो। वॾी कहाणी इहा आहे। शो थी वियो, उनखां पोइ असां त मोटी आयासीं 25-26 तारीख़, छो जो असांजा हिते वरी गोरख ते शो जेको तव्हांखे मां ॿुधायो त 31 डिसंबर ते हुयो, असांखे वापसि मोटिणो पियो। असां 27 डिसंबर ते मोटी आयासीं। 28 ते मुसवर लाशारी चयो त मां उते रहां थो, मां न्यू ईयर नाइट ॾिसी पोइ ईंदुमि। मदर सेठार बि उते अची पहुतो हुयो, हुन सां गॾु उहो उते हुयो। थियो ईअं जो न्यू ईयर नाइट त हुननि मल्हाई। बाद में पोइ ख़बर पई त मुसवर लाशारी साहिब खे उते जॾहिं हितां अचे पियो हेॾे, त पहिरियां ज़ाहिर आहे जेका टेस्ट थींदी आहे कोविड जी PCR टेस्ट, उहा जॾहिं हुनजी टेस्ट कयूं त हुन में हुनजी टेस्ट पॉज़िटिव अची वई, यानी हुनखे कोविड ज़ाहिर थी पियो। भाउ उते फासी पियो। त पोइ हुनखे खणी विया, क्वारंटाइन कयूं 8-10 ॾींहं, ऐं ॾाढो सुठे प्रोटोकॉल में रखियऊंसि। हुन 10-12 ॾींहं हुनखे रही हुते रहाए करे, उनखां पोइ जॾहिं वरी टेस्ट कयूंसि ॿी, उन में टेस्ट नेगेटिव आई कोविड जी, त पोइ हुनखे छॾियऊं त पोइ तूं पोइ हिते अची। त पोइ हिते आयो जॾहिं असां चयोसीं ॾे ख़बर पा घुमी आया दुबई, न्यू ईयर नाइट ॾिठई। चई हा ॾिठमि त सही, पर बाद में पोइ ईअं फासी पियोसि मां। बहरहाल इहो त हाणे ज़िंदगीअ जो हिसो आहे। ऐं जीअं चवंदा आहिनि त ॾुखनि पुठियां सुख आहिनि, सुखनि पुठियां ॾुख आहिनि। त हीअ असां सभिनी तक़रीबन आर्टिस्टनि लाइ सिंधी एसोसिएशन ऑफ यूएई वारनि ही एवॉर्ड्स ठाराया हुया, मञता एवॉर्ड। जीअं पहिरियां मां तव्हां हिकिड़ो एवॉर्ड ॾेखारो 2019 में जेको ॾिनो हुयो, वॾी शील्ड। हिन दफ़े वरी थोरो डिज़ाइन हिननि चेंज कई, थोरो ईअं ॾाढो सुठो। ऐं असांजी दुआ आहे त हर साल ईअं शोज़ कंदा रहनि हुते, ऐं ईअं एवॉर्ड्स बि ॾींदा रहनि, मञता एवॉर्ड पंहिंजनि माण्हुनि खे। ऐं हाणे मूंखे ॾींदा इजाज़त एवॉर्ड कहाणीअ में।